हिय लफ्ज़ चवा त दुख न कजो मुनाफिक थी पिया आहिनि मोबाइल में मौलवी भी पिया आहिनि कारी भी पिया आहिनि वरी उन ई मोबाइल में राग भी पियो आहे गाना भी पिया आहिनि फिल्मा भी पियूं आहिनि जेके राग जा आशिक़ आहिनि गाननि खे चाहिनि था अल्लाह जी ज़ात जो कसम खणी थो चवां ये पंहिंजनि ज़िंदगियुनि खां ख़फ़ा आहिनि ये पंहिंजनि ज़िंदगियुनि खां बेज़ार आहिनि मास्टर मंज़ूर जहिड़ो माण्हू वॾो ॻाइणु वॾी शोहरत वारो वॾनि पैसनि वारो वॾनि बंगलनि वारो पर एॾो ज़िंदगीअ खां बेज़ार थियो एॾो ज़िंदगीअ खां ख़फ़ा थियो एॾो ज़िंदगीअ खां नाराज़ थियो जो पाण खे पाण गोली हणी मारे विधे आपघात कयईं ख़ुदकशी कयईं मां तव्हां सुवाल थो कयां जेको राग चवण वारो आहे जेको गाना चवण वारो आहे उन जो हाल इहो आहे जो एॾो बेचैन परेशान आहे मायूस आहे जो पाण खे पाण गोली हणी मारे थो हाणे जेके राग ॿुधनि था जेके रागींदड़नि खे चाहिनि था उन्हनि सां छा हालत हूंदी तंहिंजे करे ओ मुंहिंजा अज़ीज़ो राग में रुगी बेचैनी आहे राग में रुगी तबाही ऐं बर्बादी आहे राग में रुगी परेशानी आहे साज़ में रुगी हा बीमारी बीमारी आहे जेकॾहिं फ़र्क़ आहे त अल्लाह जे क़ुरान में अॼोका असांजा मुस्लमान भाइर पंहिंजनि ख़ुशियुनि खे पाण था तबाह ऐं बर्बाद करनि राग कराए गाना कराए लानत वसराए अल्लाह जे अज़ाब के दावतूं था ॾियनि 99% जोड़ा ठन था प्यार मोहब्बत पान में पैदा नथी थियनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो जिन जोड़नि जी ज़िंदगी जी शुरुआत अल्लाह जी कावड़ अल्लाह जे नाराज़ पे सां थिए अल्लाह जी लानत सां थिए उहे जोड़ा किथों खुश रही सघंदा ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो उहे शोरा कियां अबे अम्मा जे अखियुनि जो ठार बणवा जिन जे जमण जी ख़ुशीअ में फनकार अचनि जिन जे जमण जी ख़ुशीअ में ॻाइणा अची गाना ॻाइनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो उहे छोकिरियूं कीअं बि अम्मा जी इज़त जो ख़्यालु रखंदियूं जिन जे जमण जी ख़ुशीअ में राग कराए लानत अल्लाह जी तावसराइन वालदेन ओ मुंहिंजा अज़ीज़ो उहा औलाद कीअं बि अम्मा खे सुख ॾींदी जिन जे हक़ीक़नि जे प्रोग्रामनि में साज़ ऐं राग ऐं गाना पिया हलनि अल्लाह जी लानत पई वसे अल्लाह खे कावड़ पिया ॾियाराइनि अल्लाह खे गुस्सो पिया ॾियाराइनि इहा औलाद कियां वालदेन जे अखियुनि जो ठार बणबी अल्लाह जो वास्तो दो मुंहिंजा अज़ीज़ो सूमरा बिरादरी वारो ॿियनि क़ौमुनि सां तालुक़ रखण वारो मां तव्हांखे मिंथ करण आयो आहियां मेड़ करण आयो आहियां बेली अल्लाह खे कावड़ायो न अल्लाह खे नाराज़ न कयो अल्लाह रहीम भी आहे अल्लाह करीम भी आहे अल्लाह जो नालो बाजारो भी आहे अल्लाह जो नालो गफूर भी आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो पर अल्लाह जो नालो क़हार भी अथव अल्लाह जो नालो जब्बार भी अथव अल्लाह शदीदुल इक़ाब जो मालिक भी आहे शदीदुल अज़ाब जो मालिक भी आहे अज़ाब अलीम जो मालिक भी आहे
अज़ाब अज़ीम जो मालिक भी आहे, बत्शन शदीद जो मालिक भी आहे। तेजे करे मां मोदबाना तांगे गुजारिश करना बेली अल्लाह के कावड़ायो न, रब के नाराज न क्यों। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, जेकॾहिं अल्लाह के नाराज कंदो ताके बेचैनी बेचैनी होंदी, परेशानी परेशानी होंदी, सदाई ता झेड़न में होंदो, सदाई ता मसइलन में फाथा पिया होंदो, सदाई बीमारन में पिया रोईंदो। हाँ हाँ दुनिया में भी तबाह बर्बाद रहंदो, ख़बर क़यामत में भी रत जा फड़ा रहना पवंदो। जेकॾहिं अल्लाह के राज़ी कंदो, अल्लाह के परचाईंदो, अल्लाह जी फरमा बरदारीअ में ज़िंदगी गुजारिंदो, प्यारे नबी मोहम्मद करीम जी ताबेदारी में जिंदगी गुजारिंदो। हाँ हाँ दुनिया में भी फरद ताके नसीब थींदी, आराम नसीब थींदो, सुकून नसीब थींदो, दुनिया में भी आबाद ऐं शादाब रहंदो। अल्लाह साईं प्यारे नबी जी ताबेदारी जे करे, ताजी फरमा बरदारी जे करे ताजे राय कबर भी बिश्त जो बाग बढ़ाईंदो, ता आखिरत में भी सोन जे बंगलन जो वारिस मालिक बनाए छॾींदो। जेकी अल्लाह के कावड़ाइन था, अल्लाह के नाराज था करन, वे काथे खुश आहिनि, उन्हनि खे काथे आहे सुकून, उन्हनि खे काथे आराम, उन्हनि खे काथे आहे सिहत। ओ मुझा अज़ीज़ो, मुझा दोस्त, जेके राग जा आशिक़ आहिनि, गाननि खे चाहिनि था, अल्लाह जी ज़ात जो कसम खणी थो चवां, इहे पंहिंजनि ज़िंदगियुनि खां ख़फ़ा आहिनि, ये पंहिंजनि ज़िंदगियुनि खां बेज़ार आहिनि। मास्टर मंज़ूर जहिड़ो माण्हू, वॾो ॻाइणो, वॾी शोहरत वारो, वॾनि पैसनि वारो, वॾनि बंगलनि वारो, पर एॾो ज़िंदगीअ खां बेज़ार थियो, एॾो ज़िंदगीअ खां ख़फ़ा थियो, एॾो ज़िंदगीअ खां नाराज़ थियो जो पाण खे पाण गोली हणी मारे विधे, आपघात के, खुदकशी के। मां तां सवाल तो क्या, जेको राग चवण वारो आ, जेको गानन चवण वारो आ, उन जो हाल इहो आ जो एॾो बेचैन परेशान आ, मायूस आ, जो पाण खे पाण गोली हणी मारे थो। हाणे जेके राग ॿुधनि था, जेके रागींदड़नि खे चाहिनि था, उन्हनि सां छा हालत हूंदी। तेजे करे ओ मुंहिंजा अज़ीज़ो, राग में रुगी बेचैनी आ, राग में रुगी तबाही ऐं बर्बादी आ, राग में रुगी परेशानी आ, साज में रुगी हा बीमारी बीमारी आ। जेकॾहिं फर्द आ त अल्लाह जे क़ुरान में फर्द आ, अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। फर्द इन हस्ती में आ, कुरान शरीफ में आ, आराम इन में आ, मज़ो इन में आ। मां तव्हां पुछा थो क्या, कॾहिं बि तव्हांखे इहा ख़बर पई त कंहिं आलम सगोरे पाण खे पाण गोली हणी मारियो, या आबघात कयो हुजे, या ख़ुदकशी कई हुजे? कॾहिं बि तव्हांखे इहा ख़बर पई त कॾहिं कंहिं हाफ़िज़ सगोरे पाण खे पाण मारियो हुजे? हालांकि हाफ़िज़ ऐं आलम वीचारा गरीब ऐं मिस्कीन, छा हिननि जूं पघारां 5000 6000 7000 शिके 8000।
पर एडा तहांगे ये आलम हाफिज खुश नजर इंदा एडी खुशी तहांगे अरबन खरबन पतन पैसन वारन के न हुंदी जडे भी ये आलम हाफिज तहांगे नजर इंदा मुस्कुराइंदे नजर इंदा खिलंदे नजर इंदा हशाश पशाश नजर इंदा ओ मुझा अज़ीज़ो जन त मुल्क जा गवर्नर हकीकत दया इन्हनि खे ख़ुशी इहो इन्हनि खे आराम या इन्हनि खे फर्ज़ क़ुरान मूं नसीब दिया कद जातकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस सुदूर व हुदन व रहमतुल लिल मुमिनीन। अञा वॾे आवाज़ छो त नास्तीअ में फरत ई फरत आराम ई आराम बरकत ही बरकत रहमत ही रहमत। ओ मुझा अज़ीज़ो मुझा भाइरो मेहरबानी फरमाए पंहिंजी जिंदगी कुरान मजीद सां जोड़ियो रागन को पंहिंजी जिंदगी टोण जी कोशिश कयो रागन को पाण के बचाइण जी मेहनत कयो। नबी साईं फरमायो तमा राग जी आवाज के खत्म करना हुआ कुरान जी आवाज के आम बुलंद करना हुआ जने मक्को फतह थियो नबी साईं हज़रत अली के फरमायो अली देर न कर वारो कर जेके भी काबे में बुत ठया प्यार पेरे नंबर दे उहे राह ऐ नंबर बाद जेके भी कब्रों गैर शरई ठहल उन्हनि सभिनी खे शरीयत मुताबिक बणाए ऐं जेके भी साज जा सामान वे सब मां मोहम्मद करीम वटि खणी आ त मां टुकर टुकर क्या साज जे सामान के छो त मां मोहम्मद करीम दुनिया में साज ऐं राग लानत वारे आवाज के खत्म करणा हुआ कुरान जे आवाज के आम करणा हुआ रहमत वारे आवाज कुरान वारे के बुलंद करणा हुआ फकरऊ मा तयस्सर मिनल कुरान। अॼु असां प्यारे नबी जा गुलाम सदाइण वारा हेदरी सदाइण वारा राग के आम कई वेठा कुरान जे आवाज के बंद कई वेठा। अज वेचारो कुरान मस्जिद में बंद थी अज वेचारो कुरान मदरसन में बंद थी बाकी जादे टांगल क्यों रुकी रागी रागा शासन में राग पुटन जे जमण जी खुशी में राग हकीकत वारन प्रोग्रामन में राग घरन में राग ओताकुन में राग रोडन रस्तन दे राग सुजुकिन में राग कोचन में राग हाँ बनन में ट्रैक्टर में राग जाते खाते रुकी राग ही राग राग ही राग। ओ मुसलमानों शा करे रहा होता शो था शैतान जे आवाज के बुलंद क्यों शो था रहमान जे आवाज के बंद क्यों। ओ मुसलमानों शा करे रहा हो शो था शैतान जी दावत क्यों राग शैतान जी दावत शो न था
रहमत जे मलाइकन जी दावत कयो कुरान मजीद रहमत जे मलाइकन जी दावत आ ताके केड़ो वायदो तो मिले शैतान मा शैतान रुगी ताके तबाह कंदा बर्बाद कंदा ओ मुझा अजीजो मुझा दोस्तो जे घर में राग ताल आयो जिन शैतान ताजे घर के घेरो दा करे वञन जे ओताक में राग ताल आयो जिन शैतान ताजे ओताक के घेरो दा करे वञन जे बनीअ में राग ताल आयो त ताजी बनीअ के जिन शैतान घेरो दा करे वञन ऐं जिन शैतान असांजा सजण न आहिनि दुश्मन ई दुश्मनन जॾहिं तव्हां असांजे घर में जिन शैतान आया हो ताक में आया तव्हां असांजे ॿिन्हिनि ॿारनि में शैतान पुॼी विया त पोइ असां कीअं फरत आराम जो वक़्तु गुज़ारींदासीं ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं जिन्हनि शैताननि मां जान छॾाइणी अथव जेकॾहिं रहमत जा मलाइक पंहिंजे घर में घुराइणा अथव ओताक में ॻोठ में ॿिन्हिनि ॿारनि में रहमत जा मलाइक घुराइणा अथव त क़ुरान मजीद जे आवाज़ खे बुलंद कयो राग वारे आवाज़ खे ख़त्म कयो अर्रहमान अल्लमल क़ुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान। अज केड़ा केड़ा इरादो दा क्यों इंशाअल्लाह राग जो बाइकाट कला पक्को कन कचो चंगा भला असांजा माण्हू मिड़ई हलाइनि था छा था कयो चे मिड़ई टाइम पास था कयो इहो टाइम पास न आहे या पंहिंजे मुंहं ते दांगी मलणी आहे अञा इहो लफ़्ज़ बि नंढो आहे दांगी बि भली राग मूं जो दांगी बि राग अञा किनो नबी साईं न वॾी तंबीह कई आहे राग खां बचण जी साईं फरमायो राग खां पाण खे ईअं बचायो जियां तीर कमान खां पाण खे पखी बचाईंदो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो नबी साईं फरमायो राग ॿुधण जे करे दिलि माण्हूअ जी कारी थी वेंदी आहे राग ॿुधण जे करे दिलि मुर्दा थी वेंदी आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो राग ॿुधण जे करे नबी साईं फरमायो दिलि में गुनाहनि जा ख़्याल पैदा थींदा आहिनि छो त दिलि में राग ॿुधण जे करे शैतान लही ईंदो आहे الذي يوسوس في صدور الناس من الجنة والناس तव्हां छा था चओ शैतान दिलि में लहे कन अल्लाह जो नालो मौजूद हुजे दिलि में अल्लाह जी ज़ात जो कसम खणी तो चवां जेको राग तो ॿुधे उन जे दिलि में अल्लाह जो नालो हलियो तो वञे शैतान उन जे दिलि में घेरो तो करे अल्लाह जो वास्तो तो राग न ॿुधो गाना न ॿुधो घरनि में गाना न हलायो राग न हलायो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो मोबाइल राग कटियो असांजा मुसलमान धपड़ चूस थी पिया आहिनि मुल्तानी गेतला थी पिया आहिनि हीअं लफ़्ज़ चवां त ॾुख न कजो मुनाफ़िक थी पिया आहिनि
मोबाइल में मौलवी भी प्यान कारी भी प्यान वरियों नहीं मोबाइल में राग भी पेवा गाना भी प्यान फिल्मा भी पयन केड़ो मुंह खणी अल्लाह के ॾेखारींदो मुसलमानों साथियो ताक शो गंद में काय प्याओ शो किन में काय प्याओ केड़ो फायदो आ राग में केड़ो मज़ो आ राग में शो दिल फसाई दो राग में दिल फसाणी तो अल्लाह जे कुरान मजीद सा फसायो वलक़द यस्सरनल कुरान लिज़िक्रि फहल मिन मुद्दकिर फरमाए दो वातसिमू बिल्लाह हुवा मौलाकुम फनिअमल मौला फनिअमल मौला वनिअमन नसीर। इन वरी राग में दिल फसाई गाना में वेठो आ भी गाना ॿुधे थो रात जो सुम्हे तो भी गाना ॿुधे थो फिल्मों ॾिसी ड्रामा ॾिसी पोइ थो सुम्हे अदा फिल्मा ॾिसी ड्रामा ॾिसी जो माण्हू सुम्हे मौत अची वञे तो कुछ बचो राग ॿुधदे ॿुधदे माण्हू मरी वञे कुछ बचो ॿुधायो मां वीडियो ॾिठुमि फेसबुक ते हिकिड़ा 4 नौजवान एक्स लाइ मां जहिड़ी गाॾी तन अची राग हलाए वॾे आवाज़ सां उहे 4 नौजवान नचदा था अचनि कुॾदा था अचनि गाॾीअ में लाइव फेसबुक ते वीडियो हलायूं मस्तियूं कंदा था अचनि जो रब जी ज़ात के कावड़ दिए जे अचानक टेवर खो स्प्रिंग छडाए जी तो वनी गाड़ी कल्टियूं बेखादियूं हिनन लड़ियों पे कयूं हिनन दाहूं पे कयूं ओ यारो अन्या ताईं भी फेसबुक ते वो वीडियो मौजूद होंदो एडियों द खतरनाक रणियों प्या करन एडियों प्या खतरनाक दाहूं करन दर्दनाक हेबतनाक जदे मां पेरियों वो वीडियो ॾिठम अल्लाह जी ज़ात जो कसम सजी रात निंड न पी अचे छड़ी उन्हनि जा आवाज़ हेबतनाक दर्दनाक हलन पिया दिमाग में ओ मुंहिंजा अज़ीज़ो आखिर गाड़ी कल्टियूं खाई खाई बीजी वई आहे हेरणियों कंदा रहिया आहिनि दाहूं कंदा रहिया आहिनि चीखा कंदा रहिया आहिनि आखिर आवाज़ इन्हनि जा बंदि थी विया चारई मरी विया पोइ बि उन्हनि जे मथां तेज़ आवाज़ सां उहो गाॾी वारो आवाज़ राग जो हली रहियो चङा भला माण्हू सफ़र में रागुड़ हलाईंदा आहिनि गाना साईं मिड़ई सफ़र आसान शैतान जो धोखो कोशिश करे माण्हू उन्हनि वेननि में उन्हनि कोचनि में टिकेटां था कटाइनि जंहिंमें टीवियूं आहिनि चवनि था सफ़र सवलो थी ओ पागल हू जेकॾहिं हादसो थी पवे मरी वियो त छा बचव राग ॿुधदे ॿुधदे टीवी ॾिसदे ॾिसदे असांजी शिकारपुर जी कोच 58 माण्हू विहारे हाणे निकती आ कोच कराची मां यकदम टीवी हलाई वई फिल्म हलाई वई सभिनि जी दीद टीवी में आ कोच कराची शहर को निकती आ हे मस्ती में देवल कोच के हलाइंदो तो चे अचानक कोच कंट्रोल में निकरी थी वने ठाकरे एकड़े टैंकर सां थी टकराए जे कोच वो टैंकर को पेट्रोल जो भरियो पियो जिए जो धक्को लगो दबाए लगी
बाय एडी तेजी से को जगह वकोड़े वही जो 58 मानू टीवी दे विचार दे ड्रामे दे दीद कयूं वेठा दबाए इं कोयला करे छड़न जो उन्हनि जा लाश भी सुञाणप में कान पे आया। खुदा जा बानो कुछ सोचो कुछ फिक्र कयो। रागन में पंहिंजी जिंदगी तबाह कयूं वेठा बर्बाद कयूं वेठा। मां मेड़ खणी आयो आहियां तव्हां ॾे, मां मिंथ खणा आयो ॿियो मां छा चवंदुसि तव्हांखे। मां इलाज करण आयो आहियां तव्हांखे, अल्लाह जो वास्तो तो राग न ॿुधो, वाइज़ ॿुधो, कुरान शरीफ जी तिलावत ॿुधो। कारी अब्दुल बास्त जी ज़ुबान में सूरे रहमान जूं लोलियूं ॿुधो, सूरे यासीन शरीफ ॿुधो। यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। कुरान मजीद बुधदे बुधदे मौत आयो त बेड़ा ही ताजा पार थी पा। मुझो भा मौलाना अब्दुल शहीद सब जोरा मतल्लाह अल्लाह जी जात जो कसम ओठो निकलो नंढड़ो कुरान मजीद गाड़ी में पियो हूंदो निकरण साईं कुरान शरीफ जी तिलावत सूरे यासीन शरीफ पढ़दो। जी गोठो निकतो आ सूरे यासीन शरीफ पढ़े दो एडो ज़ालिम बीठा बेचारे के बंदूक कयो ऐसी कारतूस नव जो नव छोया बेचारे के मथे में लगा। अल्लाह अकबर करे दम धनिया वाले कहीं कुरान शरीफ जी तिलावत जे दौरान अल्लाह ताला एड़ी तो नंजे चप ते मुस्कुराहट रखी जो जेको भी दिसे पियो चवे पियो त साईं हे त शहीद न थियो आहे, हे त जीअरो आ, खिले तो मुस्कुराए तो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मांखे अॼु बि वो वक़्तु यादि आ मुंहिंजी अम्मा अदा जे कन में सूरे यासीन शरीफ पढ़ी रही। जॾहिं सूरे यासीन अम्मा पढ़े पई त अदा जा चप अञा मुस्कुराहट में वधदा पिया वञनि। ईअं पियो मालूम थिए ॼण त अधो जीअरो थी रहियो आहे, ज़िंदा थी रहियो आहे। ईअं पियो खिले ॼण त को जीअरो माण्हू खिलंदो आहे। अहिड़ो क़ुरान मजीद ओ मुंहिंजा अज़ीज़ो जॾहिं जो पंहिंजे आशिक़ खे पंहिंजे परवाने खे मारींदो आहे त हुनजे चपनि ते मुस्कुराहट हिकिड़ी कामयाबी जी रखी छॾींदो आहे। असांजे भाउ जो जीअं मुंहुं ॾिठो हूंदो हुनखे यादि हूंदो चपनि ते तबसुम मुस्कुराहट खिल। ऐं राग जे ॿुधण वारा मर्द आहिनि त हुननि जा मुंहं ॾिसण जहिड़ा न हूंदा। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्त ॾिठो हूंदो केतिरनि माण्हुनि खे जॾहिं मर्द आहिनि त अखियुनि मां पाणी वारो कतार वही ईंदो त ये रोईंदा आहिनि, ये रड़ियूं कंदा आहिनि, ये नाफरमान हूंदा आहिनि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा दोस्त अल्लाह जो वास्तो दो नाफरमान पाण खे न बणायो, फरमा बरदार बणायो। मरणो त आहे पर नेक थी मरूं। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़ तुक़ातिह वला तमूतुन्न इल्ला व अन्तुम मुस्लिमून।
थींदो नेक